लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भले कार साईं असांजूं ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं मूंखे तव्हां इहो ॿुधायो त जे सिंध स्टूडेंट फेडरेशन उन जी मदर पार्टी कहिड़ी? मदर पार्टी सिंध यूनाइटेड फ्रंट। सिंध यूनाइटेड महाज। सिंध मुतहदा महाज। सिंध मुतहदा जंहिंजे तरफ़ां साईं GM से इलेक्शन लड़ी। ठीकु ठीकु आहे। ऐं उन जे लीडर्स में केरु केरु आहिनि? लीडर्स में GM सैयद ऐं नौजवान यूसुफ टालपुर बि, मुजीब पीरज़ादो बि, शेख अयाज़ मुबारक बि, शेख अयाज़ बि, इहे सभु माण्हू उन मां पोइ वरी खोड़ो बि शामिलु थिए पियो। लीडर कोन आहे शामिलु थिया पर उहे सिंध मुतहदा महाज। ठीकु आहे। खोड़ो ऐं राशिदी उहे बाद में आया। राशिदी बाद में आया। अच्छा। शेख अब्दुल मजीद सिद्दी उहो सिंध मुतहदा महाज में हो पछाड़ी तरह GM सां था गॾु। अच्छा। ऐं इवन हैदराबाद जतोई बि हो। जतोई कामरेड साहब। कामरेड हो त नैब साईं झुकायल ऐं हारी कमेटी में हो त GM सां साथी हो न। हाणे जी तव्हां पंहिंजो बुनियादी मंशूर पाकिस्तान जे हिसाब सां रखियो आहे या पाकिस्तान खां अलॻि रखियो आहे? यार असुल उहा तव्हांखे ॿुधाईंदो असां किताब पियो आहे छो जो असांजे नेशनलिस्ट ग्रुप जेको आहे न आइनी मंशूर कमेटी उहा साॻी जींस फेडरेशन जी थी। उन में कुझु दोस्त आहे उन में लिखियलु साफ़ु ॿुधाई हालांकि स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन सियासत सां तलक कोन्हे शागिर्द मसाला रखे असां लिखियो असांजी सियासत जमहूरियत 4 नुक़्ता नेशनलिज़म जमहूरियत सोशलिज़म सेक्युलरिज़म। छा लिखियो अथमि? नेशनलिज़म जमहूरियत माना क़ौम परस्ती जमहूरियत सेक्युलरिज़म ऐं सोशलिज़म इहो हिन में 4 नुक़्ता हुआ। 4 नुक़्ता हुआ इहे इन्हनि जी आहिनि पर हेठि अंदरि जेको अंदरि आहे अंदरि बि जेको हेठि थोरो थोरो उन ऑटोनॉमी था घुरूं। ऑटोनॉमी छा था घुरूं त बाबा सूबर खे ख़ुदि मुख़्तियार कयो वञे पोइ हीअ ॾियो करंसी बि इख़्तियार असांखे ॾियो। करंसी बि घुरी हा असां करंसी घुरी फॉरेन अफेयर्स ऐं डिफेंस मर्कज़ असांजो वणिजो आहे ट्रेड असांखे ॾियो करंसी लाइ करंसी हुजे पर ट्रेड ऐं कॉमर्स बि असांखे ॾियो। इहे सॼा असांखे शागिर्द GS फेडरेशन में इन जो असांखे मंशूर थी वियो पर इहो माना त माना द होल कंट्री थी वियो न नेशनलिज़म सोशलिज़म थियो न किथे हिन में हो त करे सिंधू देश त कोन हो कॾहिं कोन। मूंखे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई साईं GM सां 73 टूर कई 2-3 जलसा कया असां कई मीरपुर भठोरे में जलसो इहो ऑर्गेनाइज़ कराया फता भठोरे ऐं जमाल ख़ान वारनि ऐं फ़क़ीर ईसा ख्वाजा उन में स्टेज ते वेठो हो जलसे में नारो लॻो तुंहिंजो देश मुंहिंजो देश इहो मदद अली हो। ॿुधर मूं आस्ते मुंहिंजे मदद अली खे धूड़ करे छॾी तोखे कंहिं चयो नारो वण माना इहा त ई ॻाल्हि जेका असांजे GS वारा खे ख़बर कान्हे। साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो न त हिकिड़े हंधि सैयद मदद अली सिंधी ते कावड़ जो तोखे चयो त नारो हण पर तव्हांजे इन तहरीक एसोसिएशन या महाज़ या फेडरेशन में सिंधू देश जो तसवर त हुयो न उहो किथां पैदा थियो? मां त वञो बांग्लादेश जी आयो हाणे मां तव्हांखे वज़ा थो कयां हीअ ॻाल्हि आहे 1972 जी GS फेडरेशन डेलीगेशन में ॾियो ज़ुल्फ़िकार भुट्टो हिसाब सां एज़ ए प्रेसिडेंट पाकिस्तान। उहो कंहिं मिलायो? थी सघे थो आई त इंतिज़ामिया असांखे चवणु आयो त मूं वटि ऐं तव्हां सिंध यूनिवर्सिटी जे इंटरनेशनल पहिरें कमरे में हिकिड़ो SDMO अली मोहम्मद शेख उहो SDMO पोइ त वॾो सेक्रेटरी थियो उन मूंखे घुरे भाई कंहिंजो कमरो हुयो शाम जो पहुचाऊं पोइ चई तव्हांखे प्रेसिडेंट साहिबु घुरायो आहे ऐं तव्हां नाला ॾियो तव्हां त कहिड़ा माण्हू हूंदा। मूं हुन में मदद अली सिंधी जो नालो ॾिनो यूसुफ जखणी जो नालो ॾिनो ॿिए 3-4 माण्हू 3-4 माण्हू अमान लाइ कोन नालो जेको सही थो ॿुधाई छो उहो मौजूदु आहे न मां असीं वियासीं मदद अली सिंधी असीं वियासीं ॿुधल वटा ॻाल्हि असीं वियासीं सर्किट हाउस त असीं वियासीं सर्किट हाउस लान ते पुट साहिबु जलसो कयो तकरीब कई काज़ी अकबर बि वेठो मीर रसूल भाई टालपुर गवर्नर हो न उहो उन काज़ी खे 100 हथ कोन ॾिनो काज़ी साहिब सां काज़ी मूंखे चयो बाबा ॾिसो मुंहिंजो तोखे कंहिं चयो हथ ॾे ख़ैर वेठासीं ख़ैर किसो मुख़्तसिर हाणे असांखे अंदरि वञिणो हो हाणे असांजे टाइम खां अॻे
टाइम असांजो रखियलु हो न त फलाणे टाइम ते तव्हां फलाणा ईंदा तहिड़ी तव्हांखे टाइम आहे असांखे टाइम आहे असांखे वठी विया ब्रांडी में सर्किट हाउस तव्हां ॾिठो अने विहारियो तेसीं आयो नवाब मुज़फ़र ऐं मुख़्तलिफ़ मुहाजिर आया उन्हनि सां पुट सां मिलियो असां त हाणे मिलियो कोन साईं कमर ज़मान शाह मरहूम आयो वियो पई असां जज़्बाती असां सॼो दफ़ो छो कोन मिलियो हलो असीं आऊं मदद अली इहो वॉकआउट कयो हलिया वियासीं सिधो फिरदौस सैनिमा साम्हूं कहिड़ी हो चाइनीज़ रेस्टोरेंट उन में वेठासीं उते ॾे त डी सी अची इहो साॻियो हलाए सूगरो तर मन ई छा थियो मन हलो भुट्टो साहिबु सदर साहिबु इंतज़ारु पिया असां कोन हलंदो पटकी पे लाइ मुंहिंजी पटकी पे लाइ हलो घर असीं वियासीं मज़ो कहाणी त ॿुधण वटि मज़ो ई थी वियासीं पोइ हू मिली विया पोइ असीं वियासीं पुट साहिबु मूंखे तव्हां ॿुधायो तव्हां मूंखे सुञाणंदो वाक़िफ़ आहे चों दफ़ा थियो न हीअ त चोथों ई मुलाक़ात पई थिए न त ॼण टिका खान पुट साहिबु इहो वॾो सोफ़ो हुउसि हीअं सभु हिन मूंखे पाण सां गॾु विहारियो अलाए छो सदाई मूंसां गॾु वेठासीं मदर जे साम्हूं वेठो यूसुफ जखणी वेठो ॿिया वटि वेठा त हा सची लालो ज़ेब ॿियो लालो ज़ेब नालो उहो ख़ासि हो स्टूडेंट यूसुफ टालपुर ऐं वरी इतफ़ाक़ तौर मीटिंग में हू भुट्टो जो राणू खान भुट्टो सिपा वारो उहो बि पहुची वियो हुन थी सघे सभु शागिर्द हुजनि त मां गुफ़्तगू ते मुंहिंजो पुट जा सर ॻाल्हि इहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क सदर आयो आहे मुल्क सदर थो अचे कराची हैदराबाद में लतीफ़ाबाद में उनजी बेइज़ती थी थिए उनखे गाॾियूं था ॾियनि उनखे बुझा था ॾियनि सदर पाकिस्तान खे कोन पिया ॾिनो इहो ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंधीअ खे बि ॾिनो इहो मूं ॻाल्हि कई मदद अली थो चए इहो हालत अहिड़ियूं हालतूं थींदियूं त पोइ जे इहे थींदो त पोइ सिंधू देश बि ठहंदो भुट्टो साहिबु चयो न हा मदद अली चयो सिंधू देश बि ठहंदो भुट्टो साहिबु बसि ठीकु आहे बसि कर टिका खान में सिंधू देश बि ठहंदो ॿुधायूं मदद अली सिंधू देश मां त तॾहिं हुते बि चई हाणे ठीकु इहे त ख़तमु हाणे वरी बुखार पुछे बाबा हे चोरियूं था धाड़ा था लॻी जीअं तव्हां उतरा जी दफ़ा मां त हे यूसुफ जखराणी केरु आहे किथे आहे मुंहिंजो हीउ साम्हूं वेठो आहे इहो थियो यूसुफ मरऊं पोइ चयो बसि हाणे अहिड़ी ॻाल्हि कान्हे अबा तूं धाड़ा थो हणे डाका था हणे धाड़े लाइ मुंहिंजो न साईं शरीफ़ पाण छोकिरो मिड़े न साईं मां काॾहें न धाड़ा आहियां चए ठहियो तूं वेह तूं धाड़ा न हण धाड़ा थोरियूं न कर ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं ख़तमु हाणे त निकिरूं मूंखे वठी वञो छा प्रोग्राम अथई आऊं त गॾु वेठो न साईं वापसि राति तूं मूं वटि अचु पीर महफ़ूज़ जी दावत आहे उते अचु राति मानी खाईंदासीं हा साईं हाणे असीं शागिर्द निकितासीं वापसि आयासीं मदर सिंधी घर ते हाणे प्रेस रिलीज़ था ठाहियूं हाणे प्रेस रिलीज़ उमर बि पियो लिखे उमर शोर पियो लिखे मदर लिखाए थो पुछजी मदद अली सिंधीअ जे क़यादत में उमर शहर जे निभाग सदर तुंहिंजे क़यादत में आयो मारा खुदा ई पाने इहो छा थो करे दिमाग़ु ख़राबु थिए ख़ैर हुन प्रेस हाणे मां वटि मशावरत कया मुंहिंजो मां ॻाल्हि ॿुधो शाम जो इहो न्यूज़ अॼु शाम जो वञा पुट सां वटि मां छो तूं अकेलो वेंदे छा मूंखे वरी सॼो मानी हलाए राति मूंखे अकेला सॼो त वेंदुसि मानी हलाए मूंखे सम्झ में न आहे छो सॼो हाणे सम्झां थो हा त हाणे वरी पॉलिटिक्स कई बि आहे न यको न मां सम्झां थो त का मगज़ मां लाइ कालो हुउसि त मां त कोन वियुसि सर तव्हां न वियो न सघूं त बदर जे हाल सभु न तूं न वेंदुसि इहो थियो कोन वियुसि पीर महफ़ूज़ वटि ख़ैर हाणे जेको सिंधू देश वारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइनि पोइ त साईं बि लिखियो किताब में सिंधू देश छो छा लाइ लिखियो आहे साईं जी अफ़ज़ल ख़्वाब बि लिखियो आहे पर असुल में जेको तोखे हू ॿुधायो मैं मीरपुर भठोरे वारे उते इहो थियो मदद अली खे छॾ पचे मदद अली जीअं वेठो त माना बांग्लादेश जो थियो त उन जो तासिर हिते तव्हां अलहदगी जो सिंधू देश ठाहियो पियो हूंदो ईअं थियो प्रो आवामी लीग त हुआसीं हा प्रो आवामी लीग हुआसीं न
ॿियो साॻे मुल्क में हिकिड़ी शइ ठही आहे ठाही हीअ आहे उन असर बि पियो पॉपुलर लीडर बि इहो इहो थियो बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं हाणे जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो जी जी तव्हां केतिरो वक़्तु रहियो जिसाफ में जिसाफ जो सदर रहियुसि 72 खां वठी 73 खां वठी वरी पोइ वरी 74 में मूंखे मुंहिंजे ज़हन में आयो त हाणे इहो साफ़ थो ॿुधाए मुंहिंजे ज़हन में आयो त मूं साईं वॾे खे चयो त बाबा हाणे इहो साॻियो माण्हू मां बहितर कोन्हे ॿिए कंहिंखे रखियो चयो बाबा कंहिंखे रखंदी जो मौला बख़्शी करे जी ख़्वाहिश आहे त उहो थी चए भले तुंहिंजी मर्ज़ी मूंखे चए तुंहिंजी मर्ज़ी मां वरी निकितुसि GS यूनिटनि में आयुसि सखर ऐं आगा शाहीन ख़ान ज़फ़रुल्ला शाहीन सखर वारो इहो असांजो उन वक़्तु बि इहो 73 में असांजो जनरल सेक्रेटरी थी इहो मदद खां पोइ उहे ई थियो शाहीन ख़ान थियो शाहीन ख़ान वटि वयसि ॿियनि मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलियासीं जिते वञा जिते ॾियणु सभु चवंदा न ईअं न मौला बख़्श न मौला बख़्श त बिल्कुलु न तुंहिंजो तोखे छा थियो आहे हाणे बि न छॾियो अच्छा मां वरी ॿियूं प्लेन कयूं त मां छा थो कयां त मां असां थो थी वेंदुसि थी सघो मग़ज़ में इस्माइल असांखे कंदुसि सदर ऐं आउं वरी थोरो पोइ असांजो उनखे पियो हलाईंदुसि इहो मुंहिंजो प्लान मुंहिंजे हुन मनसूबो अंदरि में हो पर पोइ ठहियो जो मौला बख़्श न त मौला बख़्श जी ख़्वाहिश त हुई पर मूं पे मौला बख़्श लाइ वर्क कई सच दिलि सां माण्हू तयारु कोन आहे ऐं जॾहिं असांखे कन्वेंशन कॾहिं हिकिड़ी कन्वेंशन त थी असांजे वहाब शाह में 73 में 72 में नवाब शाह में 73 में वहाब शाह में पोइ इरशाद शाह हिते कराई कन्वेंशन इन कन्वेंशन सॼी राति मुंशी इब्राहिम ऐं अलण ख़ान अलण फ़क़ीर हिन जी पे लतीफ़ जा ॾोही हलिया वॾी इहा वॾी वर्क ॿहिराणी वॾी हुई इन में न माण्हू न हुआ त 4-5 हज़ार माण्हू 4-5 हज़ार ॿहिराणी विया जंहिंमें टेंटूं लॻल हुयूं छा हुयूं शामियाना हीअ ज़िलो फलाणो हीअ ज़िलो फलाणो त बिस्तरा राश खाधा बिल्कुलु इहो छो इहो मुंहिंजो नेशनल पार्टी वारनि जी कन्वेंशन ॾिठल आहे हा हिते नेशनल पार्टी वारो शामियानो सदर जो अलॻि न पर तव्हां ई मूंखे 2-3 अच्छा पंहिंजो थियो न त उन में बि हिकिड़ो तासिर बहरहाल मिले थो त सैयद या इहे उन्हनि चयो त बापू तूं दौरो कर इहो माना रूट्स में वञण वारो तव्हां वटि हिकिड़ो तासिर मिले थो जेको पोइ ख़तमु थी वियो हो हा 80 रूट्स डिस्कशन कंदासीं हा इहो मिले मां तव्हांखे ॿुधो त इहो थियो त असांजी कन्वेंशन वॾी हुई जंहिंमें शामियाना लॻल आहे की महिल आउं अंडर वारंट हुउसि ऐं कहिड़े नमूने अची वियुसि हुन में कन्वेंशन ॿाहिराणी हुई पोइ वरी चयोमांसि इन 73 पोइ 74 में किथे अथई मुंहिंजो प्लान हो सिंधी यूनिवर्सिटी जो आउं अची सघां त पोइ वरी मौला बख़्श लिगारी चयो साईं हाणे हीअ कन्वेंशन कयो दादू असीं अरेंज कंदासीं ठीकु आहे ऐं तई कयो पोइ मूं चयो तई अरेंज कयो तई करे कोन थो मां तव्हांखे ॾियां थो मोहम्मद सिद्दीक़ दाऊद पोटो जंहिं सॼी अरेंज कराई वहाब शारी हीअ टीम ॾियां थो ख़र्चु हेतिरो ईंदो तव्हां जीअं हूअं थी उते थी चयो ठीकु आहे छो त मौला बख़्श त उन 73 वारी में हुई कोन न उहो जेल में हो न तंहिंजे करे इस्माइल साहिब हुई कोन पोइ हिन में आयो त पोइ जॾहिं 74 में आऊं साईं वॾे वटि साईं वॾे खे मूं सॼी रिपोर्ट ॾिनी साईं दादू में कन्वेंशन आहे मूं ॿुधायोमांसि पोइ मूं चयो हीअ थो चाहियां थो चए न बाबा हाणे जॾहिं मौला बख़्श लाइ नथा चवनि इस्माइल लाइ चए थो सादो माण्हू आहे तूं कोन हिते एक्टिव माण्हू खपे इस्माइल हिकिड़ो वॾो कमु करे वेठो आहे हा ॿियो सादो माण्हू आहे सरपाती कोन्हे सादो माण्हू तूं इहो सही पियो करे पर पाण छो नथो थी चई वेठो नथो चयो तोखे पब्लिकली चयो मुंहिंजो न थियणो हाणे आयासीं साईं त मौला बख़्श लिगारी चयो त साईं मूंखे अॻे ॿुधाई त साईं दादू DC मोहम्मद हाशिम में साईं मोहम्मद हाशिम मूंखे चिट लिखी ॾिनी फलाणो माण्हू न ईंदो शाह मोहम्मद शाइरी में न ईंदो दादू में अच्छा मुंहिंजो पुटु छा चयो चयो छा कोन ईंदो वरी कंहिं हुनखे चई अब्दुला शाह कॾहिं ईअं कोन चयो अब्दुला शाह कहिड़ो कमु आहे अब्दुला शाह चयो त शाह मोहम्मद शाह चयो कन्वेंशन न थिए ठीकु मूं प्लेन कयो मां त हिते कन्वेंशन पहुची वियुसि कीअं पहुतुसि उहो त मूंखे ख़बर आहे सॼो दादू बंदि पियो पुलिस सभु पिकेट्स लॻल हुयूं इन कन्वेंशन खे रोकण खां रोकण स्टेडियम हुई स्टेडियम में सॼो शामियाना
मुंहिंजो अलाए खीमूं ठहियो पियो सभु कुझु छोरा बीठा हुआ सभु पहिरां बीठा ॾिया त किथां अथई किथां पुलिस अचे थी काॾे ॾे हा कन्वेंशन शुरू थी मूं कई इलेक्शन कमेटी ठाही इलेक्शन कमीशन चेयरमैन नज़र बाबू जुड़ी जो ठीकु आहे इलेक्शन खां नॉमिनेशन पेपर भरिया पोइ मूं पेपर भरियो मूं भरियो पोइ मौला बख़्श कोट भरियो मौला बख़्श चढ़ तूं अची थो पोइ बसि पोइ सीनियर वाइस प्रेसिडेंट कयोसि इस्माइल वसाण खे वाइस प्रेसिडेंट मौला बख़्श खे पोइ वरी इहे थियो जनरल सेक्रेटरी केरु थियो हा जनरल सेक्रेटरी मुंहिंजे ज़हन में निकिरी वियो पर को थियो त थियो शाहिद खान उहो साॻियो शाहिद खान आख़िर दफ़ो शाहिद खान त पोइ वरी इहो असांजे हलाई पोइ इहो थी वियो सेक्रेटरी परे इतलात सेक्रेटरी थियो उहो नॉमिनेशन करण इख्तियार मूंखे पोइ मूं कमर राजपर खे कयो सेक्रेटरी इतलात पोइ वरी इहे थी असांजी कन्वेंशन थी इहे सिंधी पोइ मज़े वारी कहाणी ॿुधाई पोइ चयो हाणे गिरफ़्तारी थींदियूं ऐं असांजे हाणे कीअं कयो पोइ सभिनी चयो पोइ ठीकु आहे हाणे कन्वेंशन थी चूंडूं थिए निकिरो पोइ निकितासीं ख़ैर मोहम्मद सोलंकी जॾहिं मूं तोखे उन ॾींहुं विसी वई ॻाल्हि त नालो पियो ख़ैर मोहम्मद सोलंकी हो त इहे असां हाणे निकिरो पोइ निकिरूं पिया हुते हिकु शाख भॼी पई पाणी हेॾो चेल जहिड़ो मदद जो चश्मो हुन में किरी पियो पोइ उन पाणीअ मां थोरो सियारो हो कन्वेंशन ॾींहं में सियारो हो गर्मी न हुई सर्दी हुई सवड़ ववड़ हुई न त असीं थधा पाणी में निकितासीं इहे राजपर मुंहिंजी जीप हुई की ॿिए हंधि छॾे बीहारे बि आयो हुयुसि तॾहिं फ़ोन ही त कोन्हे उते मूं माण्हू मोकिलियो हुन जीप खे ओ ख़ैरमोन किथे जी ख़ैरमोन जे फलाणे ॻोठ ते पाणी जो कराए अचां ऐं मुंहिंजी जीप 52 मीटर माटनि जी तव्हां जीप रखंदो हुउसि तॾहिं त पोइ वरी इहो थियो त असां हिते निकितासीं पोइ मदद ॾियो किरियो चश्मो पोइ सिक फाथो पोइ गप में पोइ राति जो पंधु आयासीं ओ 2-4 6 महिल करे उन खे ॻोठ पोइ उते बाहि ॿारियो माचिन जो ॻोठ सोलंकी जो उते बाहि ॿारे वेठासीं पोइ वरी चयो हाणे मूंखे चयो हाणे तव्हां भरे निकिरो मां पंहिंजी जीप वेठुसि हीअ 2 दोस्त रखियमि जेके मदद ॾेई वारा जेके हैदराबाद वारा पोइ वरी राति बतियूं ख़राबु थी जीप जी पोइ मुंहिंजो ॻोठ जो छोकिरो कोन मास्तर हो अलाह बख़्शो पोइ गाॾीअ लाइ पोइ ॻोठ जो छोकिरो हुन नालो बचल उहो वरी बाने ते विहारे उहो वरी बतीअ खां पोइ गाॾियूं हटाई न इहो कहाणी अथई नाज़रीन असां जूं ॻाल्हियूं जारी आहिनि ऐं जनाब सैयद शाह मोहम्मद शाह साहब सां अॼोकी निशस्त पूरी थी ऐं शाह साहब सां हाणे थोरियूं कुझु सख़्तु कुझु नज़रियाती ऐं कुझु सियासी ऐं हाणे साईं हिकु दफ़ो त साईं जेम्स हिन खे रोके छॾियो पर साईं जंप थो ॾिए कंहिं ॿी पॉलिटिक्स जे बारे में हिन निशस्त खां पोइ वरी पाण साईं सां गॾिबासीं ऐं अव्हांजे अॻियां सॼो हाल वाल रखंदासीं साईं शाह मोहम्मद शाह अव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू सर लीडर टीवी जी महिरबानी तव्हांजी महिरबानी पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे थोराए थो हीअ सिंधी बिल्कुलु हिस्ट्री डॉक्यूमेंट थींदी अथव सिंधी नेशनलिस्ट ऐं प्रोग्रेस पॉलिटिक्स जो बि थींदी हीअ डॉक्यूमेंट अथव वॾी महिरबानी लीडर टीवी ॾिसंदा रहो सब्सक्राइब कंदा रहो पंहिंजे दोस्तनि ऐं मिटनि माइटनि खे ॿुधाईंदा रहो ऐं बकुल साईं शाह मोहम्मद शाह जी सिंध जी हिस्ट्री उहा डिजिटलाइज़ थियण जो हिकिड़ो कमु असां बि कयूं पिया वॾी महिरबानी